ई चाचे जो ई मामे जो 12 कटा मिलिया न। चाचो मासी मामू बरिया जिया 14 घरन ऐं कटा मिलिया 12। ॿियो वरी ॻोठ सॼो मूं ते तपियो पियो। हाणे असांखे बि त मथां माल ॾियणो थो पए। हाणे पेंचनि जो त पेट भरिया आहिनि, धारियनि खे त पोइ ॾिसबो आहे। जे घर वारा मूंखे वोटो कोन ॾींदा त पाड़े वारा किथां ॾींदा, अंगूठो ॾींदा। आसी आसी पेंचन मां हाणे ग़रीब वरी मथो त ग़रीब था खाइनि, असांखे इम्तियाज़ कोन मिलियो आहे। मिलिया 12 कटा आहिनि, सो बि पिनी पिनी। अरे छोरा छा थो करी? रख 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 बाबा छा के असांजा हुते पेंचाई मथो खाई रखो। बाबा तू गरीब थोड़ी, गरीबन जो इम्तियाज़ असां जे लाइ आहे, तो थोड़ी। अरे बाबा पिनी वरता त में को तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे? दिमाग़ ख़राब थी आहे। वोट तोखे असां ॾियूं, इलेक्शन में चाढ़ियूं तोखे असां, इम्तियाज़ असांजे करे तोखे मिले। तुंहिंजा घणा वोट आहिनि? मुंहिंजा 4। हा 4 वोट ते कटो मिलंदो। 200 वोट हथ करे ॾे। अगरि जे पक ॾीं कसम खणी पक करे ॾीं त उंदा तोखे हिकिड़ो कटो खणी ॾींदुसि। 200 वोटनि ते हिकिड़ो कटो तोखे ॾींदुसि, सो पाण रखी या पेंचनि खे ॾी, वधीक मूंसां मथो न हणी। ॻाल्हि ॿुध न, 200 वोट सभु पोड़ा गॾु कंदा आहिनि, जेके मरी विया पोइ बि कोन थींदा। बापा हुते मामा मूंखे घर मां कढंदो, उन्हनि जो कटो हिकिड़ो मां खणंदो मर्दी आहे। कोन थींदो बापा हुते। बाबा सब बुख पिया मरो, असांखे वोट अरे बापा घर मां मूंखे कढंदा। न बाबा तोखे भले। अरे मूंखे पेचाई वोट कोन ॾींदा। वा मूंखे खणा दूं। अरे न न करे केसा वोट न कोन छा करे शाबाश रखू यार। बाबा अरे करे जा तो रखो न। अरे तोखे वो वोट के ना। अरे मूंखे पेच बाबा तोखे मूंखा पेचा ना मेरे घर वाला मेरी पर मूंखे कड़ी मुश्किल है। छादी यार मूंखे पिनी सिनी बता मत। अरे छादी करे छा तू? अरे आऊं बधाई दो दई। हां अब बधाई छा जा। आऊं अरे छादी यार मूंखे पेचन के दिया हुआ। बस वाह हिकिड़ो गरीब ॿियो वरी हराम पाई। हाण बाबा ही भांडो मूंखे करणो पवंदो बंदि, न त जे हेड़ा गरीब ईंदा न पाण रूह पाण घरां खणी ईंदा माल।